खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, सलाम सिंध में तव्हांखे कयूं पिया भली कार, खोड़ सारियुनि दुआउनि सां, खोड़ सारियुनि नेक तमन्नाउनि सां, खोड़ सारे प्यार सां, खोड़ सारी सुबुह जीअं रोशनी सां। सो सभु आबाद हुजो जिथे बि आहियो हिन सिंध में, पाकिस्तान में ऐं पूरी दुनिया में जिथे जिथे सिंध टीवी ॾिसिजे थो। ऐं सभिनि खे आसिफ़ सियाल ऐं आसिफ़ सियाल जी सॼी टीम जे तरफ़ खां खोड़ सारियूं दुआऊं ऐं सलाम क़बूल हुजनि। दोस्तो, जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदो अचां पियो कि पोलियो हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका तव्हांजे ॿार खे माज़ूर बणाए छॾे थी। पोलियो हिकु अहिड़ी बीमारी आहे जो तव्हांजे ॿार खे मुहताज बणाए सघे थी। पोलियो जे बचाव जे लाइ तव्हांखे पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा ज़रूरु पीआरणु खपनि। जेकॾहिं चाहियो था कि तव्हांजो ॿारु हिन दुनिया में कंहिं बि सिहतमंद ॿार खां पोइते न हुजे, ऐं जेकॾहिं तव्हांजो मुआशिरो सिहतमंद हूंदो, ख़ुशहाल हूंदो त यकीनन तरक़ी थींदी। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿार खे सिहतमंद ॾिसणु चाहियो था त 7 खां जीअं मां ॿुधायो तव्हांखे 11 ताईं, सुभाणे लास्ट डेट आहे, त पोलियो जा क़तरा पीआरण जे लाइ हेल्थ वर्कर्स अचनि पिया तव्हांजे दर ते। त महिरबानी करे उन्हनि खे किथे बि मायूस न कयो, उन्हनि सां ताउन कयो। हो तव्हांजे ॿारनि जी हिफ़ाज़त लाइ अचनि था। ऐं कोई बि ॿारु जेको 5 सालनि जी उमिरि जो आहे, उनखे तव्हां पोलियो जा ड्रॉप ज़रूरु पीआरियो, ताकी हो हर क़िस्म जी अहिड़ी बीमारी खां, अहिड़े वायरस खां जेको एॾो ख़तरनाक आहे कि जंहिंजी सोच न आहे, त उनखां बची सघे। ऐं इहा अवेयरनेस सिर्फ़ु पंहिंजे घर ताईं न, पर जेका मिट माइट दोस्त अज़ीज़ अकारब जेके बि आहिनि उन्हनि ताईं इहा इंफॉर्मेशन ज़रूरु शेयर कयो। छो जो सिहत आहे त ज़िंदगी आहे, इहा माज़ूरी वॾो ऐब आहे। ऐं हिकु ख़ासि करे मां चवंदो आहियां कि मां अहिड़ा केसिस ॾिठा आहिनि जॾहिं ख़ासि करे असांजी न्याणी जेकॾहिं अहिड़े मर्ज़ में असां ॾिठो आहे, पाण असांजे फैमिली सर्कल में, दोस्तनि में केसिस अहिड़ा मां ॾिठा आहिनि जी मतिलबु ख़ासि करे न्याणी जेका आहे जॾहिं उहा इन बीमारी में मुब्तला थिए थी त तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि जा केतिरा वॾा मसाइल आहिनि। उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां उन्हनि जा शादियुनि जा मसइला आहिनि, उन्हनि जा खोड़ सारा लेडीज़ जा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, त कहिड़े तरीक़े सां उहा उनजे लाइ चैलेंजिस हूंदा आहिनि सॼी ज़िंदगी असांजी सोसाइटी में। ऐं न ई वरी असांजी हुकूमत जे तरफ़ खां को अहिड़ी का अॻिते को उन्हनि जे लाइ को मराहत अहिड़ियूं मिलनि या अहिड़ा के पॉलिसीज़ हुजनि, जेकॾहिं आहिनि बि त उन ते एतिरो नथो कमु थिए त बहितर आहे पहिरीं ॻाल्हि त अलाह साईं कंहिंखे बि कंहिंजे ॿार खे इहा जेका आहे सो बीमारी खां महफ़ूज़ रखे। ठीकु आहे। सो जेके बि अचनि था हेल्थ वर्कर्स अचनि पिया, त महिरबानी करे उन्हनि जो साथ ॾियो। छो जो अॼु फ़ैसिलो करिणो आहे, सुभाणे तव्हांजे ॿार खे हलणो आहे। सो व्यूअर्स, इहा त तव्हां ताईं असां जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि पुॼाईसीं, मैसेज हुयो, पब्लिक सर्विस मैसेज हो। ऐं हिकिड़ो ॿियो मैसेज मूंखे तव्हांखे ॾियणो कि अॼु इंटरनेशनल डे ऑफ लॉयन्स आहे। लॉयन्स माना शींहं, बबर शेर ऐं बख़्श। सो इहे सभु असांजा शींहं आहिनि। सही आहे। बख़्श बि असांजो शींहं आहे ऐं बिल्कुलु ई जहिड़े तरीक़े सां कैमरा में बीहंदो आहे त बाक़ाइदा लॻंदो आहे त दाबियारो हिकिड़ो कैमरामैन असांजो बीठो आहे। हा, सभु आहिनि, सभु हिक खां हिकु आहिनि साईं। शींहं में बि त क़िस्म आहिनि न, को माना अछो शींहं आहे, को नासी शींहं आहे। हा, बसि पाण में न विढ़नि बसि। पर इहो आहे शींहं माना जेको आहे कोशिशि कंदो आहे कि माना हे माना शिकार आहे, माना कहिड़े तरीक़े सां कीअं माना करे शिकार कजे। इहा टेक्निक आहे साईं, वॾी ॻाल्हि आहे।
ऐं शींहं जे बारे में तव्हांखे जेकॾहिं ॻाल्हि असां कयूं की शींहं जा किसा, शींहं जी पर्सनैलिटी उन जी छा आहे पर्सनैलिटी। जीअं असां ॻाल्हि कईसीं बख़्श त शींहं आहे, वफ़ मज़र शींहं आहे, असांजा ॿियो दोस्त। सो जेकॾहिं असां कॉम्प्लीमेंट्स ॾींदा आहियूं, असां छो भला शींहं खे हाईलाइट कंदा आहियूं? छो जो हुनजी पर्सनैलिटी में हिकिड़ी बहादुरी आहे। हू हुनजे आवाज़ में, हुनजे दबदबे में ऐं हुनजी दहशत आहे। ऐं जॾहिं बि असां कंहिंखे बहादुरी जो कॉम्प्लीमेंट ॾींदा आहियूं त शींहं खे असां चवंदा आहियूं त यार हे माण्हू शींहं आहे। पर काफ़ी माण्हू वरी अहिड़ा बि आहिनि, मां जीअं कल्ह ज़िक्र कयो, बल्कि कैट्स डे ते हो, ठीकु आहे, कैट्स डे ते जॾहिं ज़िक्र कयो त माण्हू, मां उते इहो ॿुधायो की माण्हू काफ़ी अहिड़ा हूंदा आहिनि जॾहिं कंहिंखे ग़लति ॻाल्हाइणो हूंदो आहे त जानवर जो नालो ॾींदा आहिनि। ठीकु आहे, इहो बि आहे। शींहं माना शींहं खे, भई कुतो हुजे त माना हुनखे माण्हू खे चए त यार सफ़ा ईअं आहे तूं ... सो अहिड़ा माण्हू बि आहिनि। सो ईअं न करणु खपे। पोइ जेकॾहिं शींहं जेके उहे ई साॻा माण्हू शींहं ते राज़ी थी वेंदा आहिनि त इहो मूंखे शींहं चयो अथई, पर इहो ई नथा सोचनि, उते नथा सोचनि शींहं बि त जानवर आहे न। सो बहरहाल गुफ़्तगू हिकिड़ी मज़ाक मस्ती जी ॻाल्हि हुई या कईसीं। ऐं हाणे संजीदा हिकिड़ी ॻाल्हि कयूं पिया। सुबुह जो पहर आहे ऐं तमामु हिकिड़ी ॾुखोईंदड़ ख़बर असांजे वटि पुॻी आहे की असांजो हितां जो सिंध टीवी जो तमामु सीनियर डायरेक्टर ऐं DOP मामा आरिफ़, ऐं माशाअल्लाह उहो तमामु हिकिड़ो एॾा सारा सोप सीरियल उन कया आहिनि ऐं कामयाबु सोप सीरियल कया आहिनि उन। ऐं उनजो कंहिं एक्सीडेंट में तमामु हॉस्पिटल में एडमिट आहिनि ऐं तमामु उनजी संजीदा सीरियस तबियत आहे। त मां जेके बि ॾिसंदड़ आहिनि, जॾहिं चवंदा आहिनि की डॉक्टर्स बि नाउमीदी ॾेखारनि, जॾहिं सभु कुझु मतिलबु तव्हांखे रस्तो नज़र न अचे त पोइ हिकिड़ो ई रस्तो, पोइ बि इहो रस्तो आहे की दुआ जो दर हुजे। सो दुआ जो दर हे तव्हां ॾिसो पिया, सभिनी खे गुज़ारिश आहे ऐं त हो उनजी फैमिली बि ॾाढी परेशान आहे। ऐं हे ख़ासि करे हितां सिंध टीवी जा जेके बि साथी आहिनि, ऐं चवंदा आहिनि उनजो किरदारु इंसान जो अहिड़ो हूंदो आहे की मां सभिनी खे हिते परेशान ॾिठो आहे उनजे लाइ। ऐं यकीननि सुठे माण्हू जे लाइ, सुठी शख़्सियत जे लाइ सभु परेशान हूंदा आहिनि। माण्हुनि जे अखियुनि में मां लुड़क बि ॾिठा आहिनि दुआऊं घुरंदे। सो तमामु हिकिड़ो तमामु प्यारो इंसानु मामा आरिफ़ हिन टाइम बसि मां एतिरो चवां थो दुआ घुरो हुननि जे लाइ त अलाह ताला उन्हनि खे सिहत ॾे ऐं कुझु मौजूदु थी वञे त हो वरी पंहिंजे पेरनि ते बीहनि। ऐं सिंध टीवी वारा दोस्त जेके उन्हनि सां मज़ाक मस्ती करे, भाकुर पाए करे मिलंदा आहिनि, उन्हनि सां वरी जेको आहे सो मेला मचाइनि। सो इहे असांजी बि तव्हां सभिनि सां दुआ आहे। तव्हां जिथे बि असांजी ट्रांसमिशन ॾिसो पिया, सभई जेको आहे उन्हनि खे असांजूं दुआऊं हुजनि। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां की असांजो सिंध टीवी जो हिकु त तव्हां जेके टीवी ते ॾिसो पिया सिंध टीवी, उन्हनि खे त असां भलीकार कयूं पिया, पर असां उन्हनि खे बि भलीकार करणु चाहियूं था जेको असांजे यूट्यूब चैनल खे जॉइन कंदा, फेसबुक ते असांजा जेके उन्हनि खे असांखे सोशल मीडिया ते ॾिसनि पिया। यूट्यूब ते असांजो सलाम सिंध जेको पेज आहे उनखे लाइक कयो। सिंध टीवी जेको आहे सो HD जे नाले सां असांजो पेज आहे, सो उनखे सब्सक्राइब ज़रूरु कयो, सब्सक्राइब ज़रूरु कयो। इहा मुंहिंजी जेके बि ॾिसंदड़नि खे रिक्वेस्ट आहे। ऐं मां चाहियां थो जेके बि असांजा दोस्त टीवी ते अवेलेबल आहिनि उहे बि ज़रूरु ॾिसनि, पर जेके सोशल मीडिया ते आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे ज़रूरु लाइक कयो। ऐं जेतिरो तव्हां सां असांजा राब्ता वधंदा, असांजा दोस्त वधंदा, त असांजे लाइ हिकिड़ो वॾो एज़ाज़ु आहे। ऐं असां ओतिरो ई कुझु वधीक सुठो तव्हांजे लाइ तव्हांजे हिसाब सां तव्हांजी पंहिंजी फीडबैक ज़रूरु ॾींदा कयो। इहा मुंहिंजी गुज़ारिश तव्हां सां आहे त फीडबैक भले कुझु जेकॾहिं कुझु ग़लति न ॾिसो, कुझु तव्हांखे स्क्रीन ते सही नथो लॻे, तव्हां चाहियो था की इहो चेंज करणु खपे, त पोइ बि तव्हांजो असां बिल्कुलु इनकरेज कंदासीं तव्हांखे। असांखे ख़ुशी थींदी जेकॾहिं तव्हांजो फीडबैक असांजे प्रोग्राम में ईंदो।
सो वॾी महिरबानी दोस्तो हाणे हिकिड़ो टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो सो असां तव्हां सां मिलूं था ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन जीअं त असांजे इन सलाम सिंध जी इन ट्रांसमिशन में सुबुह जी असांजा तमामु प्यारा महिमान पुॼी विया आहिनि मौजूदु आहिनि असां सां गॾु सो हलूं था बिना कंहिं देरि जे महिमाननि जी तारीफ़ जी तरफ़ सो सभ खां पहिरियां असां सां जेके महिमान राइट साइड ते वेठा आहिनि मौजूदु आहिनि साईं जिन जो नालो आहे साईं नदीम मौलवी साहिबु साईं पाण सोशल एक्टिविस्ट बि आहिनि टीवी एंकर बि आहिनि तजिया निगार बि आहिनि ऐं साईं जूं तारीफ़ अञा काफ़ी शयुनि में जेको आहे सो इन्वॉल्व आहिनि साईं सां उहो अञा डिस्कवर कंदासीं त साईं छा आहिनि सो ऐं उन सां नेक्स्ट जेको असां सां गॾु आहे परवीन मेमन इहे पाण पॉपुलेशन में इन्हनि जी जॉब बि आहे उन खां अलावा हे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बि आहिनि टिकटॉकर बि आहिनि ऐं इन सां बि जेको आहे सो असां दिलचस्प गुफ़्तगू कंदासीं ॿियो असां सां गॾु असांजा नवाब शाह सां खां कही आया आहिनि प्यारा असांजा सूफ़ी रागी आहिनि ऐं उन्हनि जो तारुफ़ मां ज़रूरु कराईंदुमि मोहम्मद लगारी साहिबु मीर मोहम्मद लगारी साहिबु ऐं उन्हनि सां गॾु आहिनि साईं मोहम्मद आज़म चन्ना साहिबु आहिनि ऐं उन्हनि सां गॾु जमशेर ख़ासकेली असां सां आहिनि ऐं तव्हां बादल राही खे त सुञाणींदा उहे त आहिनि ई असांजा जेको आहे सो महफ़िल जा मोर ऐं उन्हनि सां गॾु आहिनि अली ख़ान मंगणहार अली ख़ान मिरासी ठीकु आहे ढोलक ते आहिनि माशाल्लाह अली ख़ान खां पहिरीं ॾिस बिल्कुलु एनर्जी वारे मूड में अली लॻे पियो ऐं जेको आहे म्यूज़िक सां गॾु ऐं रिदम बादल साईं कीअं रिदम जो पंहिंजो कमाल आहे जेकॾहिं रिदम हलंदो रहे तो जान हूंदी आहे ऐं साईं जो माशाल्लाह तमामु सुठा गुलकार में तव्हां सभिनी खे असां हिन प्रोग्राम में भलीकार पिया चऊं सो नदीम साहब हम आपसे शुरू करेंगे ये प्रोग्राम माशाल्लाह बहुत ही अच्छे रिप्रेजेंटर हैं आपने पीटीवी पे आप एंकर भी हैं इलेक्शन आ रही है और रिज़ल्ट जो है एज़ ऑलवेज़ नील बटा नील जैसे कहते हैं मतलब एक हुकूमत होती है कि वो कहती है कि नेक्स्ट मुझे इलेक्शन में जंप करना है और सक्सेसफुल होना है तो मैं कुछ ऐसा करके जाऊं तो मुझे वोट मिले मुझे लोग एक्सेप्ट करें क्योंकि जब सीटों पे होते हैं तो लोगों को नज़र नहीं आता हुक्मरानों को ना कि उनको अपने वहाँ पे जाना है जहाँ पे आग जली हुई है जला के गए 5 सालों में तो उसके बावजूद इन्होंने जाते जाते महंगाई का बम गिरा के गए तो इसको आप किस तरह से देखते हैं? देखिए आम तौर पे ये होता है जैसे कि आपने कहा ना कि जब इलेक्शंस का दौर आता है तो हुक्मरान कोशिश ये करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को आसानियाँ दें मगर वो आसानियाँ जो है वो मुश्किलात में बदल जाती है मुसीबतों में बदल जाती है उसकी वजह ये होती है कि वो जैसी इलेक्शंस हो जाते हैं वो आप देखें फिर महंगाई डबल ट्रिपल हो जाती है और अचानक से आप देखते हैं कि महंगाई इस हद तक बढ़ जाती है कि वो काबिल बर्दाश्त नहीं रहती। इस मुल्क का मसला यही रहा है 70 सालों में कि जो भी हुकूमत जा रही होती है वो मुल्क का नहीं सोच रही होती है वो अपने वोट बैंक का सोच रही होती है। और दूसरा मसला जो सबसे बड़ा हमारी आवाम का भी है हमारी आवाम क्या करती है कि हम जो है ना तवक्को करते हैं कि जनाब सब कुछ जो है ना हुकूमत करे कुछ हिस्सा हमें भी डालना होगा कुछ हमें भी सोचना होगा हमें भी काम करना चाहिए कि अगर हुकूमत कर रही है तो हम भी काम करें मगर हम इल्ज़ामात जो है वो हुकूमत की तरफ और अच्छाइयाँ और सारी अच्छी बातें अपनी तरफ यानी कि हमारे यहाँ हम ये नहीं सोचते कि मिल के मुल्क को बेहतर करें। हम देखें जितने भी चाहे बच्चा हो बड़ा हो सब यही कहते हैं कि जहाँ मुल्क ने क्या दिया कौम ने क्या दिया बुराइयाँ करना शुरू कर देते हैं। मुझे ये बताएं किसी भी मुल्क में किसी इंसान को देखा है कि अपने ही मुल्क की बुराई करें? बड़े अफसोस के साथ कह रहा हूँ सुबह का टाइम है और मेरे ख्याल से कुछ संजीदी
संजीदगी से अगर हम बात करते हैं तो लोगों को पसंद नहीं आता, मगर ये बात हकीकत है कि हम, चाहे वो टिकटॉक हो, चाहे हम वीडियो भेज रहे हो, तनकीद और बुराई करने में नंबर 1 हो चुके हैं। तारीफ़ें भी करना सीखिए, और हमारे सियासतदान जो है वो दूसरे को बुरा बोल के अपने आप को अच्छा बनाते हैं। नदीम साहब, हम कंटिन्यू करेंगे। कॉलर आया सां वटि, कॉल हम रिसीव कर रहे हैं। हेलो, अस्सलाम वालेकुम। डिस्कनेक्ट हो गया। अच्छा, जेके भी असांजा व्यूअर्स आहिनि ॾिसनि पिया त अॼु जेके असां वटि महिमान आहिनि, जीअं नदीम मौलवी साहब आहे, ऐं असांजा जेके गुलूकार आहिनि, इन्हनि सां म्यूज़िक जे बारे में पुछी सघो था, इन्हनि खां करंट अफेयर्स जे बारे में पुछी सघो था, ऐं टिकटॉकर जेके आहिनि उन्हनि जेके आहिनि, या सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहिनि, कंटेंट क्रिएटर आहिनि, त उन्हनि उहे जेके सो असांखे परवीन मेमून वेठी आहे, उन्हनि खां सवालात करे सघनि था। सो पार्टिसिपेशन तव्हांजी जॾहिं हूंदी न इन प्रोग्राम में, त अञा सुबुह जो मज़ो ई ॿियो आहे। ठीकु आहे, त कॉलर असां सां मौजूदु आहे। हलो, हलूं था ऐं पुछूं था त केरु ऐं किथां खां ऐं छा पियो चए। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, केरु पिया ॻाल्हायो, किथां खां पिया ॻाल्हायो? टीवी जो गुलाम शबीर खखराणी लाड़काणे खां। गुलाम शबीर खखराणी साहब, तव्हांखे भली कार पिया कयूं प्रोग्राम में। टीवी जो वॉल्यूम बंदि कंदो न त मां तव्हांखे सलाम वरी कंदुमि, सलाम सिंध में। जी अबा, अबा ईअं कर न, ईअं न कर अबा। अबा टीवी दा वॉल्यूम घटि कर। जी अबा, जी जी। अबा ॾाह थी। हा बा, आती है दा बंद कयो रे बा। अबा हाणे कचहरी कर न, हाणे मज़ो ईंदो न। जी बा, जी जी। अबा हा अबा जी बाबा, मां लाड़काणे में ॻाल्हायां। प्रोग्राम तव्हांजो ॿुधूं था, ॾाढो प्रोग्राम, प्यारो प्रोग्राम आहे। हा बा जी साईं, असांजो इहो ई अर्ज़ु आहे त हारियुनि जे बारे में कुझु सोचियो आहे, कुझु हिनखे पंहिंजे असांजनि खे। अबा पाणी न पहुतो आहे, लाड़काणे जे भरिसां वेठा आहियूं, पाणी न पहुतो आहे असांखे। अबा सही आहे, पोइ असां त ॻाल्हाईंदासीं न वधि में वधि। तव्हां सोचो न, जंहिंखे वोट ॾिनो हुओ उन पाणी तव्हांखे न ॾिनो 5 साल। ठीकु आहे, त उन्हनि खां पुछो न बा, जंहिंखे वोट ॾिनो हो न तव्हां। जी जी, त उन्हनि खां पुछो अथव इहो? न, हाणे त ज़रूरु ईंदा, महिरबानी कंदा हुआ त। वरी तव्हांजा टीवीअ जा प्रोग्राम ॿुधूं था, शाबत अथव वरी बि टीह वारनि खे, त असांजे लाइ कुझु न कुझु सोचियो आहे वरी बि। ठीकु, ॿुधो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। जी मौलवी साहब, नदीम मौलवी साहब चयो की ॾिसो, हे जेको प्रोग्राम्स, हे टीवी जेका आहे, हे तव्हांखे छा थी ॾिए, नॉलेज थी ॾिए। अहिड़ा माण्हू वेठा आहिनि, ॿुधाइनि था त इहे हालात छो ख़राबु आहिनि, छाजे लाइ ख़राबु आहिनि। असां चऊं पाणी न आहे, गैस न आहे, त इन जा ज़िम्मेवार असां ई आहियूं न बा। हाणे ॾिसो टाइम अथव, जेके बि ॾिसंदड़ आहिनि, हे इलेक्शन थियण वारी आहे। हाणे सोचो, इहे हमरा जेके आहिनि, हाणे जेके तव्हां खां वोट वठी हलिया, सीटुनि ते वेठा, तव्हांजे ॻोठ बि न ईंदा न, हाणे आया अथव। हाणे तव्हांजी शादियूं थींदियूं, फोतगी थींदी, तॾनि ते वेठा हूंदव। ईअं तव्हांखे महसूसु कराईंदा ॼण उन्हनि जो पंहिंजो केरु गुज़ारे वियो आहे। ठीकु आहे, रोईंदा बि, गिलसरीन लॻी पई हूंदनि, ड्रामा वॾा शुरू थींदा हिन दफ़ो। पर यार, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इहो बि सही आहे। ठीकु आहे, इंटरनेशनल डे ऑफ लायंस आहे, ठीकु आहे, शींहनि जो ॾींहुं आहे, त हाणे ठीकु आहे, इहा शींहं वारी हाणे फितरत ॾेखारियो यार इन्हनि वॾेरनि खे, जेके वोट ॾिसी वठी भॼी विया। ठीकु आहे, तव्हांजा कज़िया थी विया, हाणे सॼियूं ताज़ियतूं गॾु कंदा। इहे लिखियलु सभु आहे, हुन जो डेटा आहे, हाणे तव्हां वटि ईंदा। बिल्कुलु, हाणे ईअं ई ॻाल्हाइणो पवंदो, जीअं तव्हां सां टीह ते ॻाल्हाईंदा, ईअं ई ॻाल्हाइणो पवंदो। वोट वठी हलिया, तव्हां छातियूं बि पंहिंजे पैसनि ते खणायूं, बाक़ी असांखे ॾिनऊं छा, मांग बि ॾिनऊं। बिल्कुलु असांखे इहो ई ॾिनो जेको चांहि जेको पियारियूं माना उते। अबा इहो सही आहे, इहो पजेरो ते लहे जीअं, त हुनखे सवाल इहो कजो, जेके बि आयो, टायर पंचर बि कजो, जेकॾहिं कमु न कया अथई। हा, जेकॾहिं कमु कया अथई त टायरनि खे मथे खणिजो। सभई माण्हू उन्हनि खे ईअं ई चवनि, जीअं मां थो चवां वेठो। सभु बस, वरी महिरबानी तव्हांजो। आपने बड़ी अच्छी गुफ्त, देखिए इनकी जो तकलीफ है ना, वाकई में मैं एहसास कर सकता हूँ, आप भी कर सकते हैं। मगर कब तक हम रोते रहेंगे, कब तक हम चीखते रहेंगे? क्यों ना हम इकट्ठा हो जाएं।
गांव देहात घोट सब अगर एक साथ मिलके इसी पानी को इस्तेमाल करें, इसके रास्ते बनाएं, चावल उगाएं, बहुत सी चीज़ें हम इससे फ़ायदा भी उठा सकते हैं, रोने पीटने से बेहतर है। मगर वो एक आदमी नहीं कर सकता, ये बेचारे एक आदमी नहीं कर सकते। इनका काम ये है कि अपने जितने भी दोस्त अहबाब हैं उनको इकट्ठा करें, बिल्कुल, और रास्ता निकालने की कोशिश करें। हमें अपनी मदद आपसे काम करना होगा अगर हम चाहते हैं पाकिस्तान तरक्की करें, और हुकूमत भी फिर आपको देखते हुए आगे आएगी। अगर आप 100 आदमी जमा कर लेते हैं, 150 आदमी जमा करते हैं जो काम करने लग जाते हैं, तस्वीरें बनाते हैं, आप यकीन करें हुकूमत क्या सारी दुनिया आपकी तरफ आएगी, मगर इकट्ठा होके। अकेले इंसान कुछ नहीं कर सकता। तो बात यह है कि हम तनकीद करने की जगह क्यों ना हम मोहब्बतें फैलाएं, क्यों ना हम जब मस्जिद में नमाज पढ़ने जाते हैं वहाँ पे पेश इमाम साहब को कहें कि जनाब अनाउंस कर दें कि हम सब मिल के आए, अपने अपने गांव देहात घोटों को बेहतर बनाएं। हम इंतज़ार क्यों कर रहे हैं किसी का? हमारे ही गांव है, हमारा ही घर है, ये मुल्क भी एक हमारा घर की तरह है। तो अगर हम ये एहसास करने लगे तो बेहतर हो सकता है। बहुत बहुत अच्छा आपने इस चीज़ को एड्रेस किया, और बिल्कुल गुफ्तगू देखिए, हम जो है ना मुखालफत नहीं कर रहे, ये सियासतदान तो हमारे रहबर हैं, ये इनको तो हम रेस्पेक्ट देते हैं। लेकिन देखें, मैं कहता हूँ कि फर्स्ट मतलब जो रेस्पेक्ट उनकी है, जो उन्होंने जिनको उन्होंने सियासतदान बनाया है, ये लोग हैं, ये हमारे पब्लिक है ना। जी जी। तो जब उनकी रिस्पेक्ट, उनकी राइट्स जब पामाल होते हैं ना, तकलीफ होती है, फिर हम जो है खुशी वाला भी कितना प्रोग्राम है वो हम जो है उस पर करते हैं। तो सर हम आते हैं, तो थोड़ी एंटरटेनमेंट भी हो जाए ना। अब ये है हमारे साथ परवीन मेमन। परवीन, कुछ कड़ा सवाल भी थींदा, ठीक है, ऐं कुछ सुठा सवाल भी थींदा, जिते पॉजिटिविटी आहे उते हर शइ जो किथे नेगेटिव इम्पैक्ट भी आहे, ठीक आहे। हिकु त तव्हां मूंखे, तव्हां पॉपुलेशन में बि जॉब कंदा हो, ठीकु आहे, ऐं पॉपुलेशन में एतिरो वक़्तु तव्हां ॾिनो आहे, पोइ बि माना हे पॉपुलेशन वधंदी थी वञे, तव्हां पोइ छा था कयो? सही जॉब नथा कयो तव्हां पंहिंजी? जॉब त सही था कयूं असां, पर जेके असांजो मुल्क आहे न, उन में सब्र जी तौफ़ीक़ कोन्हे का। उन में सब्र जी तौफ़ीक़ न आहे। असल में छा आहे न त पॉपुलेशन खे घटाइण लाइ त असां बि कोन था अचूं, असां स्पेस था अचूं। ॾिसो न, प्लानिंग ई न आहे माण्हुनि जी। जंहिं घर में पॉपुलेशन घटे न, पॉपुलेशन नॉर्मल जेका हले थी हले ॾियो, पर कम से कम ॿार जे विच में स्पेस त हुजे। हिते ॾिसो था त हिकिड़ो माण्हू जीअं अदा फ़ोन कई त इन खां अगरि तव्हां सवाल कयो आहे तव्हांजे घर में ॿार घणा आहिनि, त चयो आहे 7-8 ॿार आहिनि। जिते 7-8 ॿार आहिनि त उन्हनि जी तालीम किथे हलंदी, सही, उन्हनि जी परवरिश किथे हलंदी? जिते हिकिड़े ॿार खे तव्हां तवजो ॾेई सघो था, उते तव्हां 6 ॿारनि जी तवजो कीअं ॾींदव, उनखे कीअं अॻिते वधाईंदव? त इहा शइ असां सम्झाइण जी कोशिशि बि कंदा रहूं था, काउंसलिंग बि कयूं था, पर जेका रिज़ल्ट आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। रिज़ल्ट इहा आहे कि पॉपुलेशन जेका बि अॼुकल्ह मां ॾिसां थो सॼी टिकटॉक ते लॻी पई आहे। इहो बि आहे। त पोइ सुठी ॻाल्हि आहे न, टिकटॉक ते अचनि, इहो बि त सुठो धंधो आहे। इहो एॾे माइंड डाइवर्ट हूंदो त पॉपुलेशन वधंदी कान। हा बिल्कुलु। हा वाकई, अगरि माइंड एॾे थी वञे न, त हर कोई पंहिंजी मोबाइल खयूं साइड में वेठो हूंदो, त मां वेठो आहियां बसि ठीकु आहे, हले थो पियो जान, त पॉपुलेशन छो वधंदी? केतिरा फॉलोअर्स अथव भला? मुंहिंजा फॉलोअर्स हिन वक़्तु अञा इहे सम्झो 25,000 ताईं पहुता आहिनि। 25,000 ताईं, चलो सुठो, माना जेको आहे सो नंबर आहे। ऐं मुंहिंजी सिर्फ़ु 1 महीने जी आईडी आहे। 1 महीने जी, 1 महीने जी आईडी आहे, सुठो पोइ रिज़ल्ट आहे। पोइ असां तव्हां खां बि, असां टिकटॉक जी दुनिया में क़दम रखियो आहे, ठीकु आहे, त उहो तव्हां असांखे ॿुधाइजो त कहिड़े तरीक़े सां हिनखे इस्तेमालु कयूं। असां सोशल मीडिया में वाकई घटि रहिया आहियूं, पर उनजो रीज़न इहो आहे कि उहो तव्हां खां क्वेश्चन कंदुमि मां, ठीकु आहे, पर गानो ॿुधूं हिकिड़ो, ठीकु आहे, पोइ टिकटॉक ते अचूं था। सही आहे साईं। अली मोहम्मद साहब, मीर मोहम्मद साहब, पर असां थोरो जेको आहे न, असां महिमान सां गपशप कयूं था, इन्वॉल्व थी था वञूं, पोइ वरी थोरो घणो मिस्टेक थिए थी, हुनजे लाइ कत कलामी माफ़। सो मीर मोहम्मद साहब, को सिराइकी गाना ॿुधे सो या को डिसाइड कर बैठे हुए? हाँ, सिराइकी थी सी, पर शुरुआत जो गाना है असांजी सिंध धरती दा लतीफ़ साईं, वाह वाह वाह, कमाल, उनदे शान च बोल पेश करने वैसे ओए ॿुधे सो। कमाल, ज़रूर ॿुधायो।
समूरी सोन हो सिंध सजी सुरहान सिंध भिटाई घोट जी ऐं सिंध भिटाई साण सिंध भिटाई घोट जी ऐं सिंध भिटाई साण हो मौज भरियो मेहरान सदा वहे पियो सिंध में अलान सिंध सारीअ ते आहे ऐसान भिटाई जो सिंध सारीअ ते आहे ऐसान भिटाई जो सिंधीअ मेरे सालो वा कुर्बान भिटाई जो सिंधीअ मेरे सालो वा कुर्बान भिटाई जो सिंध सारीअ ते आहे ऐसान भिटाई जो मेरे सालो वा कुर्बान भिटाई जो सिंधीअ मेरे सालो वा कुर्बान भिटाई जो शाह भिटाइया जह गाई बजाइया शन शाह भिटाइया जह गाई बजाइया वह तान कवाइया ऐलान भिटाई जो वह तान कवाइया ऐलान भिटाई जो सिंध सारीअ ते आहे ऐसान भिटाई जो सिंध सारीअ ते आहे ऐसान भिटाई जो सिंधीअ मेरे सालो वा कुर्बान भिटाई जो सिंधीअ मेरे सालो वा कुर्बान भिटाई जो सैयद सिंगारिया ये भिट भलारिया अच सैयद सिंगारिया हित फैज़ थियो जारी हर आन भिटाई जो हित फैज़ थियो जारी हर आन भिटाई जो सिंध सारीअ ते आहे ऐसान भिटाई जो सिंध सारीअ ते आहे ऐसान भिटाई जो सिंधीअ मेरे सालो वा कुर्बान भिटाई जो सिंधीअ मेरे सालो वा कुर्बान भिटाई जो सचारो वा दुनिया खनियारो वा सैयद सचारो वा दुनिया खनियारो वा रोशन थियो सारो वा मैदान भिटाई जो रोशन थियो सारो वा
मैदान बिटाई जो सिंध सारी ते आहे ऐसा न बिटाई जो सिंध सारी ते आहे ऐसा न बिटाई जो सिंधी मेरे सालो कुर्बान बिटाई जो सिंधी मेरे सालो कुर्बान बिटाई जो वाह 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 मीर मोहम्मद साहब कमाल कमाल बेटाई साईं जी ॻाल्हि छेड़े छॾिया वई सॼी रंग हुया ऐं रंगनि में इज़ाफ़ो थी वियो सो टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो व्यूअर्स तव्हां सां वरी मुलाक़ात कयूं था हिन कमर्शियल खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक नाज़रीन सलाम सिंध में आसिफ़ सियाल जी तरफ़ खां ऐं सॼी टीम जी तरफ़ खां वरी असां तव्हांखे भलीकार पिया कयूं सलाम सिंध में ऐं असां सां गॾु मोहम्मद अली वरी अची मोहम्मद अली ॾिठो त अली ख़ान वेठो आहे ऐं चई यार हाणे तूं घणो मज़ो वरितो आहे हाणे मूंखे वठणु ॾे पंहिंजो मज़ो सीट ते तो सीट जो मसइलो आहे मोहम्मद अली सॼो है न सीट का बड़ा मसइला आहे सो बहरहाल ॾाढो मज़ो आयो बसि इहो आहे की तबलो वॼे ठीक है बाकी बैंड कंहिंजी न वजे तो सियासत से हम वापस आते हैं सर सियासी हो जाएगा सारा प्रोग्राम जी तो तालीम पे अब तालीम की बात करेंगे फिर सियासत आ जाएगी नहीं तालीम में तो सियासत होता ही नहीं है। अच्छा तालीम हमारे यहाँ क्या एक कागज़ के टुकड़े को कहते हैं, यानी आपने डिग्री हासिल कर दी तालीम, मगर तालीम होते नहीं है। वो कहते हैं बड़ा एक पुराना लतीफ़ा है कि सर मैंने एमए किया, कहता है मैट्रिक तो कर लेते हैं। तो बात यह है तालीम किसे कहते हैं आप, किसी एक कागज़ के टुकड़े को नहीं। तालीम का मतलब है इल्म। शाह लतीफ़ बिटाई की बात की, शाह जो रिसालो, ठीक है, उसके अंदर आप पढ़ते हैं ना तो आपको पूरी दुनिया समझ में आती है। तो ये तालीम थे, पुराने ज़माने में लोग तालीम हासिल करते थे, तालीम अखलाकियात। अब तालीम और तरबियत होती थी, आज डिग्री होती है, आज पैसा उस डिग्री को ख़रीदता है। आज यूनिवर्सिटी में आप जाते हैं, आप महंगे से महंगे फ़ीस अदा करते हैं, आपको डिग्रियां बड़ी बड़ी मिल जाती हैं, मगर जब आप काम करने जाते हैं आपके पास तालीम नहीं होता। डिग्री होती है और जब तालीम नहीं होता आप पैसे नहीं कमा सकते, कोई इदारा आपको रखता नहीं है, क्योंकि उसे उस कागज़ के टुकड़े की ज़रूरत नहीं है, उसे आपकी तालीम, आपके इल्म की ज़रूरत होती है। आज बेरोज़गारी का मसला यही है कि हम कहते हैं जी हमारे पास डिग्री है, नौकरियां नहीं मिली। आपके पास डिग्री तो है, तालीम नहीं है। और जो तरबियत की बात की ना, अगर आप तरबियत के ऊपर फोकस करें, अपने बच्चों को तरबियत दिलाएं, तो फिर वो तालीम भी हासिल करेंगे। जापान में तकरीबन 10 साल की उम्र तक वो तालीम पे तवज्जो नहीं देते, तरबियत पे देते। जब भी आज जापान कहाँ पहुँच चुका है, हम तालीम के पीछे जा रहे हैं। हमने तालीम को ऐसा समझ लिया है कि बस डिग्री हासिल करना नहीं। तालीम एक इल्म जो है ना, एक माँ की गोद से भी मिलता है, बाप के प्यार से भी मिलता है, बाप के गुस्से से भी मिलता है। मगर हमने क्या किया, हर चीज़ में बस वो हम समझते हैं कि जनाब ये मेरी डिग्री हासिल हो गई, यहाँ मेरी नौकरी मिल जाएगी। और सबसे बड़ा मसला इस मुल्क का ये है, मैं। हर कोई कहता है मैं, आप कहने वाले तो है ही नहीं। हम अपने लिए चीज़ हासिल करें, दूसरे के लिए नहीं। ये मैं अल्फाज हटा देंगे। सियासतदानों का क्या होता है, मैंने ये कहा। पिछले जितने सियासतदान उतरे, क्यों उतरे? क्योंकि उनमें मैं आ गया था। जब आप आवाम का सोचेंगे और जब आप अपने घर के सरबरा होंगे ना, तो अपने से छोटों का सोचें। हमारे यहाँ बीवी कहती है मैं, शौहर कहता है मैं, बच्चे कहते हैं मैं, माशरे में निकलो हर आदमी कहता है मैं। तो ये आप कहने वाले तो बहुत कम नज़र आते हैं। सर टीचर्स पे आते हैं, तो मैं मतलब क्या किरदार होना चाहिए एक अच्छे टीचर का? टीचर सिर्फ फीस लेने के लिए नहीं है। टीचर एक बाप की जगह होता है, एक माँ की जगह होता है। मोहब्बत से तालीम बढ़ती है। ज़बरदस्ती, डंडे मारना, उसको ट्यूशनों पे जाना, कभी बच्चे नहीं पढ़ेंगे। और मोहब्बत का भी एक मिकदार होता है।
जैसे दवाई हम कहते हैं ना कि एक मिकदार की होती है, कि अब आप नहीं कर सकते कि सारी दवाइयाँ एक दिन में खा लें और तंदुरुस्त हो जाए। मोहब्बत एक मिकदार में, तालीम, तरबियत, ये बहुत ज़रूरी है। और ये आप देखें पहले के ज़माने के लोग, चाहे वो सिंध के हो, पंजाब के हो, कहीं के भी हो, उनमें तरबियत था तालीम के साथ साथ। सर सख्ती भी बहुत थी, जहाँ तक हमने सुना है बड़ों से। सर सख्ती बहुत सी जगहों पे करनी पड़ती है, मतलब फिजिकल जो पनिशमेंट होती है वो नहीं मिलती थी उसके उस मैं टाइम। खिलाफ हूँ। तो सर पहले पुराने दौर में मतलब हमने जो टीचर्स देखे भी है, इतना ज़्यादा हम पुराना नहीं जा रहे, लेकिन 15-20 साल ये जो मारने पीटने वाला, बच्चे को जो टॉर्चर करने वाला सिलसिला, ये तो बाद में ख़त्म हुआ, अभी ख़त्म हुआ तकरीबन 8-10 साल। लेकिन हम इतने हद तक कि हमने जो ऑफिसर लेवल के जो लोग थे, अब हमारे सीनियर्स थे, हम उनसे जब इवन अपने फादर से भी हम जब डिस्कस करते थे तो वो बताते थे कि मिसालें देते थे कि भाई मतलब वहाँ पे इतनी सख्ती मारते थे, पीटते थे, आज वो देखो एग्जाम्पल्स देते हैं, वो आज डॉक्टर है, आज जो इंजीनियर है। और उनको टीचर की जो है ना वो मार जो होती थी वो बड़ी हमें वो बताते थे। सर ये वो डॉक्टर तो बन जाएगा, अच्छा डॉक्टर नहीं बनेगा। राइट। पहले ज़माने में मैं अपने वालिद साहब की बात बताता हूँ, उनका सिर्फ देखना होता था और मैं रोने लग जाता। बिल्कुल। वो एक आप खौफ कह दें, आप इज्जत कह दें, हमें पता होता था कि वालिद साहब आज गुस्से में। अगर 2 दिन माँ बात नहीं करती थी तो हम रोने लग जाते थे कि मेरी माँ मुझसे बात क्यों नहीं कर रही। ये थी तरबियत। मारने पीटने से क्या बच्चा ढीठ हो जाता है, आप मारते रहे, मार के आपने डॉक्टर तो बना दिया, मगर कभी अच्छा डॉक्टर नहीं बनेगा, कभी अच्छा इंजीनियर नहीं बनेगा। मगर जब वो दिलचस्पी लेने लगेगा किसी भी काम में तो उसको काम नहीं लगेगा। आज आप देखें दफ्तरों में बैठते हैं ना, हर आदमी कहता है 5 कब बज रहे हैं, छुट्टी का टाइम कब हो रहा है। उसकी वजह ये कि काम से शौक नहीं है। और जिसको काम का शौक होगा, आपको काम का शौक है, मैं पूरी रात आपसे एंकरिंग करा लूं, होस्टिंग करा लूं, आप थकोगे नहीं। मगर मैं आपको कोई और काम कराऊंगा तो आप कहोगे सर टाइम हो गया। हम यहाँ पे आए ना सारे शौक से आए जी। तो बिल्कुल सर, बहुत अच्छी बात कही। तो हम आते हैं टिकटॉकर की तरफ। और सर ॻाल्हि कई जेका उन ते थोरो ॻाल्हाईंदमि त असांजी पुराणी हिकिड़ी चवणी हूंदी हुई न त पढ़ियो ऐं कढ़ियो न त कहिड़ो फ़ाइदो। हाँ। त सर उहा ई ॻाल्हि करे वियो त अगरि पढ़ाई खां पोइ उनखे करणु न आयो त कहिड़ो फ़ाइदो, इंजीनियर मां कहिड़ो फ़ाइदो। हमारी वो डिस्कस होती, मैं इन चीज़ों के बिल्कुल इसको फेवर नहीं करता कि बच्चों को मारना चाहिए, क्योंकि हमने वो टीचर्स देखे जो टॉप लेवल के टीचर्स थे, जो गांव में जिनकी दहशत होती थी। ठीक है सर, वो मतलब इतना वो जो कम्युनिटी वहाँ की इतना फ़ख्र से बताती थी कि ये जो साईं है ना मास्टर, जरा मारींदो आहे न छोकरे जो मन कपड़ा ही ख़राब थी वेंदा आहिनि, मन पोचो, मतलब ये इस लेवल थी। मतलब मुझे ये लगता है कि मैं कहता हूँ कि वो टीचर्स तो मैं नहीं समझता कि वो टीचर्स हैं, वो डॉक्टर तो वाकई बना लेंगे, लेकिन बच्चे ने क्या वो यहाँ से लॉस किया है वो उनको भी पता नहीं है। उनकी कितनी कैपेसिटी दूसरी हो सकता है, वो कुछ और ज़्यादा बन सकता था। देखिए ये जो है ना, ये जुल्म की इंतहा है। ये टिकटॉक का बड़ा अच्छा, मैं बताऊं टिकटॉक जितना अच्छा उतना बुरा भी है। इनकी ये टिकटॉक पे जब कोई अच्छा मैसेज देती है ना तो लोगों के दिल में उतर जाता है। आप देखो, और बुरा इसलिए कि अगर कोई टिकटॉकर गलत किस्म की वीडियो बनाता है तो कहते हैं ना वो बुराई भी उस दूसरे इंसान तक फैला रहा है। मगर अगर ये अच्छी टिकटॉक बना रही हैं, मैं कहता हूँ ये बहुत बड़ी उस्ताद है। तो उस्ताद के पास बच्चे भी इनसे सीखते हैं। फिर उस्ताद से पूछते हैं, उस्ताद वो टिकटॉक की दुनिया में छा पियो थे, तव्हांजो कंटेंट असल आहे छा, कयो छा पिया? इन सां जेको आहे न असांजी जेका पंहिंजी न्यू जनरेशन आहे त इन में हिकिड़ी हूंदी आहे त असां अदाकार बणिजूं, ॾेखारियूं असां में केतिरी क्वालिटी आहे ऐं असां एक्ट्रेस खां वधीक एक्टिंग करे सघूं था। पहिरीं त इहा हलंदी हुई, पर हाणे त टिकटॉक ते इलाही सुठी अर्निंग बि थिए पई। हाणे त न्यू जनरेशन, हाणे टिकटॉक ते पुराणी जनरेशन बि हली पई आहे, पुराणी हली पई आहे, पर ॾिसो टिकटॉक ते अर्निंग बि त थिए थी, हाणे अर्निंग थिए थी। अच्छा, अर्निंग थिए पई? बिल्कुलु थिए थी। पाकिस्तान में त मुंहिंजे ख्याल में अर्निंग न पई थिए। पाकिस्तान में असांजे हर शइ में फ्री गिरी असां उते ईंदासीं, असांजा सियासतदान फ्री गिरी असां उते ईंदासीं। असांजे पाकिस्तान पेमेंट सर पैसे मिल रहे हैं, फिर तो ये शौक अच्छा है। तो अब ये पूछना, अच्छा कॉल आए छा? अच्छा कॉल नहीं।
अच्छा, इहा सुठी ॻाल्हि कई। मां चवां पियो त ठीकु आहे, फेम सही आहे, हिकिड़ो मीडिया सां रिलेवेंट माण्हू आहे, जेकॾहिं उहो पंहिंजे पाण खे पंहिंजे कॉन्टेंट खे मार्केटिंग जे थ्रू, मतिलबु टिकटॉक आहे या जेके बि सोशल अकाउंट्स हिन जे थ्रू पंहिंजे कॉन्टेंट खे प्रोमोट करे थो, बहितर शइ आहे, हिकिड़ो स्पेस आहे ऐं करणु खपे। पर टिकटॉक ते जेके साईं ॻाल्हि कई त इलाही हिकिड़ा उनजो नेगेटिव डार्क साइड ॾाढो ख़राबु आहे। सर जेको ॻाल्हि कई उहा बहितर कई। ऐं पंज आङुरियूं बराबरि न हूंदियूं, जंहिं चइजे थो त कोई सुठा बि ॿुधाए पियो, कुझु सुठियूं इस्लाह बि कंदो आहे, कोई तनक़ीद बि कंदो आहे, माना ॿई शयूं हूंदियूं आहिनि। पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चई त जॾहिं असां पाण, मां पहिरियां त मुंहिंजी नंढी टिकटॉक ठाहींदी हुई त मां ॾिसंदी हुअमि त उहो छा पई करे, एक्टिंग थी करे, थोरो हुनजे ख़िलाफ़ु वञणु दिलि बि चवंदी। पर जॾहिं मां आयमि, जंहिं इंसान खे शौक़ु पैदा थींदो आहे न, सर चयो अगरि कोई डॉक्टर थियणु थो चाहे त हुनखे शौक़ु दिमाग़ में डॉक्टर हुजणु घुरिजे। त मूंखे वॾो थी डॉक्टर बणिणो आहे। मुंहिंजी नंढी जी एज 15 साल आहे। वो टिकटॉक यूज़ कंदी आहे? जी, उनजा मिलियन में फॉलोअर्स आहिनि। ओह माय गॉड। अच्छा। उनजी अर्निंग माशाल्लाह पर मंथ में लख खां वधीक आहे। मां सम्झां थी तव्हां बि नथा करे सघो। सर ये फिर तो पढ़ने की जरूरत ही नहीं है। ये नहीं, इसके लिए पढ़ना पड़ता है। अभी आपने क्या कहा, कंटेंट। जी बिल्कुल, वो कंटेंट पढ़ाई से आएगी, तालीम से आएगी। बिल्कुल ऐं ॾिसो न, ॿ शयूं थी वञनि तव्हां वटि। अच्छा, और नंढड़ी जो कंटेंट छा आहे? नंढड़ी जो जेको आहे न, उहा त मॉडलिंग जे हिसाब सां पई करे। मॉडलिंग करे पई, नंढड़ी मॉडलिंग पई करे? जी जी बिल्कुल, मॉडलिंग जे हिसाब सां। छा आहे नंढड़ी जी? इन वक़्ति 15 साल थी वेंदी। 15 साल में मॉडलिंग। चलो, आर्ट सां उनजो लगाव आहे। ठीक आहे, इहा आर्ट बि एजुकेशन आहे, सही ॻाल्हि आहे। ऐं इन में हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त जेको टिकटॉक ते जीअं सर ॿुधायो त शौक़ु जेको आहे, हाणे हिन वक़्तु नंढी अगरि लख रुपया अर्निंग करे थी पर मंथ में, जस्ट उहा सिर्फ़ु वीडियो थी ठाहे, हिकिड़ो लाइव अचे पई, लाइव थोरो वेहे थी, उन सां गॾु पंहिंजी तालीम जो ख़र्च पाण थी करे। ज़बरदस्त। एजुकेशन छा आहे नंढी जी? नंढी जी हिन वक़्तु मैट्रिक में आहे उहा। ऐं हिन वक़्तु उहा मैट्रिक जो पूरो ख़र्च पाण थी करे, प्लस में पंहिंजी ज़रूरत जो जेके शयूं आहिनि पंहिंजो पाण थी करे। इन खां वधीक छा हुजणु घुरिजे? तव्हांजी अर्निंग घणी आहे टिकटॉक ते? मुंहिंजी पर मंथ में 90 ताईं थी वेंदी आहे, 80-90। सीनियर थी, मास्टर थी करे तव्हां नंढड़ी खे तव्हांखे मारे वई अर्निंग में? नंढड़ी मारे वई इन करे। प्रोफेशनल भला जेलसी ईंदी आहे मां ई धीउ जे विच में त अम्मा खे अॼु कटे वियमि मां? न न, असल में मां हुनखे कटियो आहे, अगरि ॾिठो वञे त। मुंहिंजी हुनजी जेको आहे महिनत जेका आहे उहा 12 महीननि खां मथे जी आहे। मुंहिंजी महिनत सिर्फ़ु महीने जी आहे, त अंदाज़ो लॻायो त मां हुनखे कटियो आहे। अच्छा, असांजे पाकिस्तान में लाइव ते अचणु जेको आहे न, इहो बंदि आहे, जेको न हुजणु घुरिजे। न हुजणु घुरिजे, छो जो ॿाहिरियां मुल्क, हर मुल्क अर्निंग थो करे। ऐं इन सां सर एजुकेशन भी बढ़ रही है, इससे एजुकेशन भी बढ़ रही है। क्योंकि आप देखें ना, अगर आप सिंधी हो, आपको उर्दू नहीं आती, आप किसी उर्दू मीडियम वाले से बात करें, आपकी लैंग्वेज अच्छी हो जाएगी। अगर इंग्लिश मीडियम बैठा हुआ है, वो आपसे बात करेगा, आहिस्ता आहिस्ता में आप पूरी इंग्लिश सीख जाओगे। अभी मेरी बेटी जो है वो मैट्रिक में है, लेकिन फुल इंग्लिश बात कर लेती है, चाइनीज़ बोल लेती है। जबरदस्त। उनके साथ बैठ के, उनको साथ लैंग्वेज करके, उनके साथ फ्रेंडशिप बना के, जो किताबों में हम नहीं सिखा सके, जो हम टीचर नहीं सिखा सके, वो ये टिकटॉक सिखा रहा है। अच्छा परवीन, इहा ॻाल्हि सही आहे, तव्हां अर्न कयो पिया। अच्छा, जेको आहे मां ॿुधां थो त मां तव्हां अर्न कयो पिया, ऐं वाकई में कीअं अर्न था कयो, कहिड़ो तरीक़ो कहिड़ो आहे, इहो ॿुधायोसीं। अर्निंग जो तरीक़ो जेको आहे न, त पहिरीं त तव्हां वटि ॿाहिरें मुल्क जी सिम हुजणु ज़रूरी आहे। ॿाहिरें मुल्क जी सिम हुजणु खपे? पहिरियां असां में इहो हुयो त ॿाहिरियां मुल्क जी सिम हुजणु ज़रूरी आहे। पर अॼुकल्ह जेको आहे ऐप तां जेको आहे न, तव्हां ऐप ते जेको असां डाउनलोड कयूं था टिकटॉक, उहो डाउनलोड न आहे करिणो, गूगल मां डाउनलोड करिणो आहे। जॾहिं गूगल मां डाउनलोड कंदासीं त असां वटि लाइव जो ऑप्शन अची वेंदो, ऐं लाइव जो ऑप्शन में असां लाइव में डायरेक्ट वेंदासीं। त असांखे सुठा फ्रेंड बि मिलंदा ॿाहिरिनि मुल्कनि में, जेके माण्हू असांखे पसंदि था कनि टिकटॉक ते, उहे असां सां माना रूबरू ॻाल्हाईंदा बि लाइव ते। अच्छा, तव्हां खां ॻाल्हाईंदा बि। तव्हां एंटरटेनर आहियो? एंटरटेन, जीअं हिकिड़ी होस्टिंग थींदी आहे, होस्ट कयां पिया, 2-3 महिमान आहे, जीअं तव्हां हिन वक़्तु होस्ट कयो था, त मां बि होस्टिंग कंदी आहियां। मूं वटि 4-5 महिमान ईंदा आहिनि, कोई अंग्रेज़ी ईंदो आहे, कोई सिंधी ईंदो आहे, कोई मुहाजिर ईंदो आहे, कोई पंजाबी ईंदो आहे, कोई बलोच ईंदो आहे, उहे वेही रहंदा आहिनि। उन्हनि सां डिस्कस हूंदी आहे, जीअं असां हिते डिस्कस था कयूं, उते बि असां यही सब डिस्कस होती है वहाँ भी, कि मुल्क के ये हालात हैं, फला ये हो रहा है, वो हो रहा है। मोहम्मद अली चए थो, मां टिकटॉक ते हणी सिमूं चेंज करे वेठो आहियां ॿाहिरि जूं, मूंखे कोई गिफ्ट मिले ई कोन थो। तव्हां लख कमाए था वञो, ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त सलाह ॾियोसि न, छा करे हिनखे बि गिफ्ट छो नथो मिले? तव्हांखे मिली थो वञे गिफ्ट, ऐं लेडीज़ खे जल्दी थो मिली वञे गिफ्ट। यकीन
ये हम पता नहीं क्यों कर लेते हैं कि जी लेडीज को, बहुत सी लेडीज है उनमें अगर टैलेंट सर टैलेंट है ना, मोहम्मद अली के पास ढोलक के टैलेंट क्या होना चाहिए, आपके सामने परफॉर्म कर रहा है, कितना अच्छा बजा रहा है। बादल की प्लेइंग देखें, बादल थोड़ा बजाए, मोहम्मद अली तव्हां वजायो, साईं खे ॿुधायो टैलेंट सही चेक कयो न, ॾिसो टैलेंट क्या होना है सही। सर ये टैलेंट खुशबू की तरह आहिस्ते आहिस्ते फैल जाएगी। सर इसको खुशबू की तरह आपने उड़ा दिया। नहीं सर, एक ही दिन में तो बच्चा भी पैदा नहीं होता, वक्त लगता है। आज इधर सिंध टीवी पे ये इनकी कामयाबी है, ये जो सिंध टीवी पर है, तो आज सिंध टीवी पर है, कल बर्तानिया में होंगे, अमेरिका में होंगे। शुरुआत देखे ना, आज एक घर पे नहीं बजा रहे। आज ये बहुत बड़ी इज्जत की बात है कि सिंध टीवी के अंदर ये नहीं, बिल्कुल बहुत से लोगों की ख्वाहिश है कि हम इस टीवी चैनल पे आए। तो ये जो हमारी जो शोहरत है ना, तो जैसे हम अक्सर लोग कहते हैं जी कि आबदा परवीन, हाँ, आबदा परवीन को बनने में वक्त लगा, उनकी मेहनत, कुर्बानी। इसी तरह कई सिंगर्स हैं, कई अदाकार हैं, एंकर्स हैं। आज हम तारिक अजीज साहब को याद करते हैं, इस दुनिया में नहीं है, मगर उनको बहुत मेहनत करनी पड़ी, वक्त बने, तब जाके उन आज जितने मॉर्निंग शोज हैं वो सिर्फ और सिर्फ हमें याद रखना चाहिए, ये तारिक अजीज साहब का जो व्यू था, जो कॉन्सेप्ट था, उसको चेंज करके आज सारे मॉर्निंग शोज बन गए। अच्छी बात है, अच्छी इंस्पिरेशन। तो ये सब चीजें होती हैं। ये मैं कहता हूँ कि शौक, आप दुनिया में कोई भी काम करें जिसमें आपको शौक है, पैसा भी मिलेगा, शोहरत भी मिलेगी। आज मैं और आप डॉक्टर के पास, कौन से डॉक्टर के पास जाते हैं? स्पेशलिस्ट। बिल्कुल, जो मिक्सचर वाला डॉक्टर मतलब खत्म हो गया। अब हम कहते हैं जी कान का डॉक्टर, आंख का डॉक्टर, गले का डॉक्टर, एक्सपर्ट। टिकटॉकर्स में हम कहते हैं कि जनाब हमें सर्टेन टॉपिक के ऊपर टिकटॉक कौन अच्छा कर रहा है, तो हमें एक्सपर्ट बनने के लिए ये परफॉर्मेंस है, मतलब इनकी सक्सेस है और मैं अप्रिशिएट करता हूँ। तो एक तो मतलब जिन्होंने, जैसे इन्होंने कहा कि एक बच्ची है वो इनकरेज हो रही है, एक आर्ट में, आर्ट है, टैलेंट है, उसमें काफ़ी चीज़ें आ जाती हैं, तो हम इनको इनकरेज करते हैं, बहुत अच्छा काम करते हैं। अब हमारे ये लाड़काना से आई और ये हमारे दोस्त जो हैं नवाब शाह से आए, नवाब शाह से आए हैं ऑल द वे फ्रॉम नवाब शाह, और हमें जो है वो म्यूज़िक सुनाने के लिए आए। ये इनकी ख़ास मेहरबानी हो गई। और सूफ़ी जो राग है, जैसे मैडम आबदा परवीन की बात कर लिया आपने, ठीक है, राग हम कहते हैं ये विराग है, ये सफ़र है। जब हम सुनते हैं तो ट्रैवल करते हैं, अगर हम उसकी पोइट्री को टच करते हैं, और नहीं भी करते फिर भी ट्रैवल। अच्छा देखिए कि इनकी एक बड़ी खूबसूरत कॉम्बिनेशन है, एक लिखने वाला, एक गाने वाला, एक म्यूजिक को बाकायदा एक्सप्लोर करने वाला, एक पूरी टीम है इनकी। इनके बगैर ये नहीं, इनके बगैर ये नहीं। आर्टिस्ट जो है ना, पूरी एक टीम है, एक गुलदस्ता है। बिल्कुल। और ये गुलदस्ता उसी वक्त खूबसूरत लगता है जब सब मिल के मेहनत कर रहे होते हैं। तो ये एक एक साज जो ये बजा रहे हैं, मैं कहता हूँ कि यही इंसान को अपनी जिंदगी सिखाता है। जिंदगी भी एक साज की तरह है, आप खूबसूरती से बजाओ, आपको भी मज़ा आएगा और दूसरों को भी। बहुत आला, बहुत आला। ऐं तव्हां साईं ॾाढी भली ॻाल्हि कई, ऐं म्यूज़िक खे एंजॉय तव्हां कयो। अॼु हाणे भला असांखे छा था ॿुधायो साईं? असांजो दोस्त लाड़काणे जो शहर आहे, शाइर नईम मंगणार, लाड़काणे शहर, उन्हनि जो बोल तव्हांखे ॿुधायूं था असां। हवावन में शामिल हवाला असांजा, खतावन में शामिल हवाला असांजा, पहर कीन हिकड़ो विसारे सॻियुसि, हाँ पर कीन हिकड़ो विसारे सॻियुसि मां, सदावन में शामिल हवाला अवाजा, उडामी वयो वा उडामी, उडामी वयो वा
अमन जो पखीड़ो हो सजावन में शामिल हवाला असांजा अव्हां जो मयारू ही साबर अखियुनि ते वफावन में शामिल हवाला सनम तू अचण जी करी हाथियारी सनम तू अचण जी करी हाथियारी खत्म थी पवेरा ही दिल जी बीमारी खत्म थी पवेरा ही दिल जी बीमारी सनम तू अचण जी करी हाथियारी सनम तू अचण जी करी हाथियारी खत्म थी पवेरा ही दिल जी बीमारी खत्म थी पवेरा ही दिल जी बीमारी मिठा जे कदर तू करी असांजो मिठा जे कदर तू करी असांजो असल खां सजण आ ही दिलड़ी उन्यारी असल खां सजण आ ही दिलड़ी उन्यारी खत्म थी पवे हा ही दिल जी बीमारी खत्म थी पवे हा ही दिल जी बीमारी सवाहित यको यार आया रुनो तो सवाहित यको यार आया रुनो तो सवाहित यको यार आया अवां दे हिजर आ मिठा दिल आज़ारी अवां जे हिजर आ मिठा दिल आज़ारी खत्म थी पवे हा ही दिल जी बीमारी खत्म थी पवे हा ही दिल जी बीमारी खुदा कर खत्म तू नहीं जो विछोड़ो खुदा कर खत्म तू नहीं जो विछोड़ो खुदा कर खत्म तू नहीं जो विछोड़ो गमन में उम्र ही खत्म थी असारी गमन में उम्र ही खत्म थी असारी खत्म थी पवे हा ही दिल जी बीमारी खत्म थी पवे हा ही दिल जी बीमारी सनम तू अचण जी करी हाथियारी सनम तू अचण जी करी हाथियारी खत्म थी पवे हा ही दिल जी बीमारी खत्म थी पवे हा ही दिल जी बीमारी वाह 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 कमाल 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 छा त मन साईं शाइरी आहे दर्द आहे ऐं मतिलबु जेको बि राग जो जेको तालुक आहे जेको ॻाए थो उन थोरो घणो दर्द हुजणु खपे सो इहो दर्द किथां मिलियो आहे भला सही हर इंसान इहो हिकु सस्पेंस में रखूं था इहा ॻाल्हि छो दर्द जी ॻाल्हि आहे न साईं दर्द जी ॻाल्हि थोरी न हूंदी आहे हाणे कमर्शियल ब्रेक अची वियो आहे पोइ अचां थो पोइ सची कजो सो यस टाइम थियो आहे ब्रेक जो मिलूं था ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भली कार पिया कयूं सलाम सिंध जी ट्रांसमिशन में
ऐं असां ॻाल्हि पिया कयूं दर्द जी जॾहिं मथे में सूर हूंदो आहे त चवंदा आहियूं ओ चाहेड़े अलाला चाहेड़े अलाला मथे मंझि सूर आहे। त इहो कलाम असांजो हिकिड़ो फ़क़ीर चवंदो मरहूम हिकिड़ो ॾाढो सूफ़ी असांजो दोस्त हूंदो सोनो फ़क़ीर। सो जॾहिं हुनखे चांहि जो ॿाड़ लॻंदी न त उहो ईअं चवंदो चाहेड़े अलाला कलाम करे पोइ सभु चांहि संगत ठाहे ईंदी। सो इहो त माना साईं मथे सूर जो इलाजु आहे। ऐं जेको असां ॻाल्हि पिया कयूं इहो जेको इश्क वारो सूर आहे इन जो हाणे साईं चांहि जी सासर में त कोन अथव इलाजु, पोइ इहो कीअं था कयो? बसि हाणे चांहि चुमी खाधनि करणु हूंदो आहे न साईं। सो इहो भला कीअं तव्हांखे साईं लॻो इश्क माना जीअं ॻाल्हि कयूं असांजी साईं काइनात जी सूरत ठहियलु आहे न ऐं सूरत सां ई प्यार आहे न। इहो अंदाज़ जेको आहे न इहो आख़िरी आहे। अच्छा इहो वाह जो अंदाज़ आहे असां नंढे हूंदे माना चांहि सासर में पीअंदा हुआसीं न। लव दैट यार माना वाकई मज़ेदार मज़ेदार। हम छोटे थे फिर वो जल्दी होती थी ना सुबह में, फिर सुबह चाय सुबह की अर्ली मॉर्निंग टी जो गाँव की जो है सर वो चूल्हे पे गैस नहीं थी और लकड़ियों से बनी हुई चाय और ताज़ा ताज़ा चाय बस वहाँ से निकलती सुबह में चाय पी कर फिर क्रिकेट खेलने जाते थे। तो फिर जल्दी में फिर ये हम सासर यूज़ करते थे, बड़ा मज़ा आता था। सो कमाल कमाल मां ॻोठ में हलियो हुयुमि बचपन में हलियो हुयुमि ऐं फ्लैश बैक में मज़ो अची वियो। हा वाह मज़ेदार मज़ेदार बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सो इहा कचहरी पंहिंजी हलंदी रहंदी। जी भला सोशल मीडिया टिकटॉक ते तव्हां आहियो या? हा जी जी। कहिड़े नाले सां आईडी आहे? सिंगर मीर मोहम्मद लेगारी। जी 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 जी। फॉलो हिक ॿिए खे कजो हाणे तव्हां जेको आहे सो हिन तव्हांखे त एतिरो फन आहे, तव्हां त इलाही कुझु करे सघो था। छो जो ॿाहिरिनि मुल्कनि जा सिंगर जेके आहिनि ॿाहिरिनि मुल्कनि जा जेके सिंगर आहिनि उहे टिकटॉक ते लाइव हलाए करे सिंगिंग कंदा आहिनि। हिननि वटि त माना औज़ार बि आहिनि बाक़ाइदा तव्हांखे त माना इलाही साथरो असां त खणी ॿियनि खे माना लिपसिंग कयूं था सिर्फ़ु, तव्हांखे त पंहिंजो माशाल्लाह आवाज़ बि पंहिंजो आहे। बसि अॼु तव्हां सां मिलिया हूंदो वरी सेटिंग ठाहियूं था बिल्कुलु। कलाम तव्हां ॾे मोकिलींदा वेंदासीं, तव्हां बि मोकिले सघो था। हा जी जी। हिन तव्हां लाइव हलंदो आहे। जी जी। जीअं हाणे असांजो प्रोग्राम लाइव पियो हले न, तव्हां ईअं ई हलाए सघो था। जी जी। ऐं हिन सां तव्हांजी सुठी अर्निंग थींदी, तमामु सुठी। जी जी। साईं पोइ हाणे अर्निंग करणी आहे या रुगो इश्क में ई पूरा हूंदो? न साईं ॿई कमु करणा पवंदा न साईं। सुख ते इश्क त कोन करणो हा पवंदो न साईं, सुख ते थींदो इश्क हो न। ऐं मिठाई ते जेको कलाम कया वाह जो कलाम बिस्मिल्लाह ॾाढो मज़ो अची वियो। सो तव्हां इहो सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेके बि टिकटॉकर्स आहिनि ऐं हिक ॿिए खे जेके असांजा ख़ासि करे असांजा पंहिंजा आहिनि जेके जंहिंखे ख़बर न आहे उन्हनि खे वाक़ई ॿुधाइणु खपे जहिड़ो गुरबत जो दौरु लॻो पियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। पर जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे के बाक़ाइदा हिकिड़ो इंट्रस्ट आहे 24 कलाक लॻो पियो आहे, उहो ट्रेन में बि हले थो, मौत जे मुंहं में बि हले थो, टिकटॉक थो ठाहे। ठीकु आहे, अलाह साईं माफ़ी ॾिए। असां ॾाढा हादसा ई ॾिठासीं टिकटॉक जे थ्रू, माना ख़बर ई कान थी पए त मां हमरा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी शोहरत जे करे हाणे। पर ठीकु आहे, एॾो रिस्क खणो त भला 2-3 पैसा मिलनि त पोइ खणो। ठीकु आहे न, अलाह माफ़ी ॾिए। बहरहाल इहो सुठी ॻाल्हि आहे, सपोर्ट कंदा कयो। न सभु मां इन जे करे त दावरनि खे चयुमि त तव्हां अगरि लाइव ईंदो छो जो मां ॿाहिरिनि जा प्रोग्राम ॾिसंदी आहियां त काफ़ी मुंहिंजे ख़्याल में यूके में कुझु आहिनि सिंगर जेके पूरी नाइट वेही सिंगिंग कंदा आहिनि। अच्छा। लाइव ते वेही सिंगिंग कंदा आहिनि। ऐं बिलीव कयो तव्हांखे हैरत लॻंदी त उहे पाकिस्तानी असांजा रका आहिनि त मिलियन में माना हिकु राति में कमाईंदा आहिनि। अच्छा। ऐं हिकिड़ो असांजो टिकटॉकर आहे यूसिफ नालो आहे हुनजो, दुबई में हूंदो आहे, यूसिफ बलोच आहे शायदि। उनजी अर्निंग उन ॾींहुं हफ़्तो अॻु में अर्निंग थी आहे उनजी 2 मिलियन पाकिस्तानी हुन 5 मिंटनि जे अंदरि खटिया आहिनि। अरे वाह। हे कैमरा में हिते जेको तव्हां पंहिंजी हे कैमरा तव्हांजी त इन्हनि खे जेके टिकटॉकर्स वेठा आहिनि इन्हनि खे थोरो मैसेज ॾियो तव्हां, मतिलबु ॾाढी। हा मां इहो ई मैसेज ॾियमि टिकटॉकरनि खे न, जेके नंढा असांजा जेके आहिनि टिकटॉकर अचनि था मथे उभरनि था, त सभ खां पहिरियां जेको आहे न लाइव पंहिंजो स्टार्ट कनि। लाइव कनि छो जो हुन में वीडियो ठाहिण सां को मसइलो हल थोरी थो थिए। तव्हां वीडियो ठाहियो, को मसइलो हल न थियो। उहे जस्ट तव्हांजा पाकिस्तान में माण्हू ॾिसनि था। कॉल वठूं परवीन, असां कॉल वठूं पोइ कचहरी कयूं था। सो असां सां गॾु कॉलर मौजूदु आहे। केरु आहे, किथां खां? अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम अस्सलाम, शेर घोटकी खां सईद अहमद। अदा सईद अहमद, कहिड़ा हाल अहवाल आहिनि? ख़ुशि आहियो? साईं सभु ख़ैर, तव्हां ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? ख़ैर ख़ैर। सुबुह जी जेको आहे सो असांजी ट्रांसमिशन ॾिसो था, महिमान वेठा आहिनि असां सां। जी 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 सर, रेगुलर तव्हांजी ॾिसंदा आहियूं ट्रांसमिशन। वाह 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 वाह। असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, असांजा रेगुलर जेके ख़ासि आहिनि
सो छा प्रोग्राम में कहिड़े तरीक़े सां पार्टिसिपेट करणु चाहींदो, कंहिंखां क्वेश्चन करणु चाहींदो, छा ॿुधणु चाहींदो, छा ॿुधाइणु चाहींदो? सर क्वेश्चन त असांजो कोई न हूंदो आहे, असांजी बसि एतिरी फरमाइश हूंदी आहे फनकारनि खां। हा, पंहिंजो तमामु मुसीक़ार फनकार वॾो नालो उस्ताद बादल राही साहब वेठो आहे। बादल राही, बिल्कुलु बिल्कुलु असांजा महबूब गुलूकार। हा जी जी, हुनखे ई बसि चवंदा सखी पिया खे मिली त चइजा चादरी तो सेवा न थींदी। वाह वाह साईं, बिल्कुलु इहो सखी पिया ॾे ॾिसूं था। अदा बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जेको आहे सो पार्टिसिपेट कयो। असांखे थोरो ई गुनगुनायो बादल भाई, थोरो हिते ई असांखे अदा खे माइक ॾिजो। अदा सईद कॉल कयो मोहब्बत में, असांखे थोरो इहो हा 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 कमाल। चांदनी तो सवा न थींदी, अची त मुंहिंजी उमास में छो त ॿी रात कान थींदी, सखी पिया खे कमाल मिली त चइजा चांदनी तो सवा न थींदी। वाह 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 साईं, थोड़े में घणो थी वियो, थोड़े में घणो थी वियो साईं। दर्द जो मुक़ाबलो हेॾे जेको दर्द आहे न हेॾे बि न हूंदो। हे रेगुलर जी कॉलर आहे न असांजो, हे रेगुलर दर्द अथव। बादल भाई कमाल। ऐं म्यूज़िक में वाक़ई इहा शइ जेको फीलिंग्स आहिनि जेके चवंदा आहियूं। तव्हां ॿुधायो तव्हांजो उस्ताद केरु आहे ऐं कीअं शौक़ु तव्हांजो इहो इन राग में अचण जो थियो? असांजो शौक़ु ईअं थियो जो पहिरियां गुलशेर तीवणो यकार चपड़ी ते ॻाईंदो, हुन सां बाजो वॼाईंदो उस्ताद आलादात कासकेली। हुनजो जेको बाजो वॼाइण जो अंदाज़ हूंदो असांखे ॾाढो वणंदो। असांजो बाजे जो उस्ताद हारमोनियम जो उस्ताद आलादात कासकेली आहे। पोइ हारमोन वॼाईंदा हुआसीं, उनखां पोइ जॾहिं असां उस्ताद ममताला शरी ॿुधोसीं, उनखे ॾिसी मूंखे लॻे पियो थोरो जेको टच अचे पियो न तव्हांजो, मूंखे लॻे पियो साईं उस्ताद मोहतरम मुमताज़ लाशारी साहब जी इंस्पिरेशन किथे जी जी उस्ताद खे फॉलो कंदा उहो उस्ताद जी जी राग में उस्ताद असांजा उस्ताद मुमताज़ लाशारी आहिनि, बहितरीनु। ऐं यकीन कयो मां उन्हनि खे ॾाढो पसंदि कंदो आहियां। जी जी हिकिड़ी ख़ूबसूरत शाइरी जी सिलेक्शन जेका आहे मूंखे वणंदी आहे, अंदाज़ वणंदो आहे। जी जी ऐं तमामु प्यारा सिंगर आहिनि। ऐं मां जेको आहे उन्हनि सां मोहबत बि आहे मुंहिंजी। जी जी उन खां थोरो घणा सबक़ु, थोरा घणा गले खे सेट करणु कीअं उहो पुछंदो रहंदो बि आहियां। सो रहनुमाई कंदा आहिनि, ख़्यालु कंदा आहिनि इलाही जूनियर जेके आहिनि सिंगर्स आहिनि। सो असां अचूं पिया साईं नदीम साहब ॾे। नदीम साहब, कभी मौसीकी की तरफ आपका हुआ आना, कभी गाना? मौसीकी सुनने के हद तक तो बहुत शौक़ है, और अच्छी मौसीकी जो है ना, यकीन करें स्ट्रेस को ख़त्म कर देती है, थकन को ख़त्म करती है, आदमी रिलैक्स हो जाता है। और मैं सुनने वाले और देखने वालों से ये कहूँगा कि आप जो भी काम करें ना, दिल से करें, दिल से करें। आज अगर मैं एक अच्छा एंकर समझा जाता हूँ, पता नहीं समझा जाता हूँ या नहीं जाता हूँ, मगर वो मैं सिर्फ अपने कामयाबी को बेस समझता हूँ कि मुझे तालीम का शौक़ था और है, आज भी मैं पढ़ता हूँ और मुझे पढ़ने के अंदर लुत्फ़ आता है, मज़ा आता है। इनकी जो कामयाबी है, ये तमाम सिंगर्स की जो कामयाबी है, वो इनका शौक़, इनका लगन, ये रोज़ाना रात को दिन को रियाज करते हैं घंटों। इनकी जो टिकटॉक की जो कामयाबी है, ये इनकी मेहनत, इनकी सोच। और बच्चों से मैं ख़ास तौर पे कहूँगा कि कामयाबी हासिल करना आसान है, कामयाब रहना मुश्किल, सस्टेन करना, क्योंकि उसको सस्टेन करने के लिए आपको तालीम हासिल करनी पड़ेगी। ये ना कहें कि जनाब अब तो मैं लाख रुपए कमा रही हूँ या 50 लाख कमा रही हूँ, अब मुझे मैट्रिक से आगे पढ़ने की क्या ज़रूरत है। देखिए, शोहरत जिस तेज़ी के साथ आती है उससे कई तेज़ी के साथ चले जाती है। बिल्कुल। तो आप उस शोहरत को बरकरार रखने के लिए और दौलत को बरकरार रखने के लिए जिस शोबे के अंदर भी है, आप उसकी तालीम हासिल करें ताकि आप जो है एक्सपर्ट बन जाएं। ठीक, बहुत आला, बहुत अच्छी बात कही सर। और ये मोटिवेशनल मतलब एक
सारा था मैसेज, और यकीनन जो जिसने सुना है और उनके दिल पे असर करेगा और अमल भी करेंगे इंशाल्लाह। साईं हाणे तव्हां छा पिया ॿुधायो? तमामु सुठा उस्ताद असां त सिखूं पिया अञा। सुर राणे मां कलाम आहे, उहो तव्हांखे असां ॿुधायूं था। सुपत भरिया सुपरी कुपत की न करियो, सुपत भरिया सुपरी कुपत की न करियो। थोरे घणे ॾींहणे अला अला माण्हू वञनि मरियो। हाणे तेसी कुर्ब करियो जेसी जीअरा आहियूं जहान में। राणे बिना राज में मूंखे कोन घुर्जे मौल हो। राणे बिना राज में मूंखे कोन घुर्जे माल। हाणे सोढे खे वो सवाल कंदसि पंहिंजे कुर्ब जो अलाए कहिड़ो ॾोह ॾिसी राण लवियो अॼु मूंखां रुसी। अलाए कहिड़ो ॾोह ॾिसी राण लवियो अॼु मूंखां रुसी। राण लवियो अॼु मूंखां रुसी, हो राण लवियो अॼु मूंखां रुसी। अलाए कहिड़ो ॾोह ॾिसी राण लवियो अॼु मूंखां रुसी। अलाए कहिड़ो ॾोह ॾिसी राण लवियो अॼु मूंखां रुसी। परदेस हलियो वियो, पाण पिरी परदेस हलियो वियो। पाण पिरी परदेस हलियो वियो, हो पाण पिरी परदेस हलियो वियो। आहियां कुर्ब जंहिंजी कुठी राण लवियो अॼु मूंखां रुसी। आहियां कुर्ब जंहिंजी कुठी राण लवियो अॼु मूंखां रुसी। राण लवियो अॼु मूंखां रुसी, राण लवियो अॼु मूंखां रुसी। हो राण लवियो अॼु मूंखां रुसी। अलाए कहिड़ो ॾोह ॾिसी राण लवियो अॼु मूंखां रुसी। अलाए कहिड़ो ॾोह ॾिसी राण लवियो अॼु मूंखां रुसी।
सिक सजण जी आहे सतायो, सिक सजण जी आहे सतायो। सिक सजण जी आहे सतायो, सिक सजण जी आहे सतायो। ओ अब अखियुनि मां पियो वापसी अल्लाह, ओ अब अखियुनि मां पियो वापसी अलाए कहिड़ो ॾोह ॾिसी रण लवियो अॼु मूंखां रुसी, अलाए कहिड़ो ॾोह ॾिसी रण लवियो अॼु मूंखां रुसी। लाइक अली जॾहिं अङण जे ईंदो, 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 ओ लाइक अली जॾहिं अङण जे ईंदो। घोरींदसि घोट तां साहस सी अल्लाह, ओ घोरींदसि घोट तां साहस सी अलाए कहिड़ो ॾोह ॾिसी रण लवियो अॼु मूंखां रुसी। आवरणा रहरा, आवरणा रहरा जचांगे के चंदन चार्या, पूंज चांगे के चंदन चार्या चार्या। आवरणा वाह 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 कमाल। व्यूअर्स टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, केना बि न वञो, दिलचस्प कचहरी हले पई। मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम वेलकम बैक नाज़रीन। ऐं ॾाढा दिलचस्प असांजा महिमान नदीम साहब थी वई, परवीन मेमन थी वई, ऐं असांजा मीर मोहम्मद साहब, ऐं सॼी सथ तमामु जेको आहे सो सभिनि खे असां वेलकम कयूं पिया। ॾाढो मज़ो आयो तव्हां सभिनि सां कचहरी कंदे। ऐं जेकॾहिं साईं सिंधी सम्झंदा हो, बिल्कुलु मां चवंदो जेकॾहिं सुठा रूह हुजनि न त, ऐं सुबुह जो पहर हुजे, जेकॾहिं शुरूआति भली थिए त ॾींहुं त वाह जो थो गुज़रे। मुस्कुराहट, मुस्कुराहट। आप सुबह उठे ना मुस्कुराते, अपनी माँ की तरफ देख के, वाह वाह, अपने बाप की तरफ देख के, अपने छोटे भाई बहनों की तरफ देख के, और उम्मीद को कभी छोड़िएगा मत, उम्मीद कायम रखिएगा उस रब से। मेहनत करते जाए। ये सूफी कैसे बन गए? दुनिया ने कहा कि यार ये सूफी है, ये बैठे हैं, ये यहाँ पे बैठे, वहाँ पे पहाड़ी पे, ये, मगर वो अपने काम करते रहे और उसको रब का भरोसा था, जब भी आज वो सूफी बन गए। बिल्कुल। हम आम आदमी सूफी बन सकते हैं, हम एक्सपर्ट बन सकते हैं, हम हर चीज़ हासिल कर सकते हैं अगर लगन सच्ची हो और खुदा पे भरोसा हो। अगर सिर्फ लगन सच्ची हो और खुदा पे भरोसा ना हो ना, तो वो लगन भी सच्ची नहीं होती, क्योंकि ये लगन जो है वो ऊपर वाले तक पहुंचाती है और ऊपर वाला सबकी सुनता है। बिल्कुल। हम लोगों से तो बड़ा उम्मीद लगाते हैं, साईं मेरा काम कर देना, साईं मेरा काम कर देना, और साईं ने एक दफ़ा बोल दिया हो जाएगा तो हम समझते हो जाएगा, मगर वो अल्लाह साईं जो कहता है कि मैं तुम्हारे दिल में हूँ और मैं करके दिखाऊंगा, मैं सारी दुनिया बदल सकता हूँ तो तुम्हारे दिन भी बदल दूंगा। तो लगन से दुआ करें, लगन से काम करें, जो भी करें मोहब्बत से करें और मुस्कुरा के। यानी कि अगर आप किसी को खैरात भी देते हैं ना, मुंह बना के देते हैं,
यकीन करें आपकी खैरात किसी काम की। हाँ सर, वो कहते हैं ना, कर्ब फील होता है कि किसी गरीब को देखकर तो उसकी फीलिंग्स ही लोगों की चेंज हो जाती हैं सर। गले मिले और वो है ना, सीधे हाथ से दे तो उल्टे हाथ को देखे ही ना कोई। यहाँ पे तो जो आपने किया रब के लिए किया, बंदे के लिए थोड़ी किया। तो ऐसे कि लोग है ना, मैंने देखा है कि कहीं देते हैं ना एक्टिविटी करने जाने, किसी की हेल्प करने जाना, तो वहाँ पे भी एक कैमरामैन बैठा होगा, फिर अपलोड करेंगे, दिखाएंगे। ऐसा उनको मैं समझता हूँ, जितने भी पढ़े लिखे हैं सर, मैं कनपट्टी पे वो कहते हैं ना, रख के दो उनको, और कभी उनको इनकरेज करना ही नहीं चाहिए कि यार तुम क्या कर रहे हो, और लोग लाइक करते हैं, वो भी उस जैसे हैं। बस ये क्या सिस्टम है। बहुत बहुत शुक्रिया सर, आप हमारे प्रोग्राम में शामिल थे हो। सो परवीन, तव्हांजी भी वॾी वॾी महिरबानी, ऐं तव्हां लाड़काणे खां आया हो, तव्हां पॉपुलेशन खे जेको आहे सो पॉपुलर था कयो ऐं सुठो कमु पिया कयो, ऐं वाकई में जेतिरी गुरबत आहे थोरो हाणे चवंदा न हल्को हथ रखिजे। सो छो जो असां वटि रिसोर्सिस आहिनि खोड़ सारा। जेको आहे न, ॾिसो होटलनि ते तव्हां ॻोठ में हाणे बि वञो त होटल साॻा ई भरिया पिया आहिनि, टीवी हले थी पई होटल ते, हाणे बि उहो ई दौर थो हले पियो। ये पॉइंट होटल भरिया पिया आहिनि, उन्हनि ते सिर्फ़ु चांहि पी हले, सिगरेट पियो हले, ॿियो कुझु बि न आहे। अगर गुरबत है, बेरोजगारी है, काॾे वञो छो बाबा? होटल ते ड्रामा था ॾिसनि, अरे टिकटॉक तां के था ॾिसनि। न गुरबत छा जी गुरबत आहे, हिन दौर में केरु गरीब आहे? मां त सम्झां थी कोई गरीब, यहाँ पे कोई है गरीब ऐसा? वॾो भलो मैसेज। सो व्यूअर्स, अॼु मां असांजा दोस्त वेठा आहिनि, नवाब शाह मां तव्हां आया आहियो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। भाई मां तव्हांजो मौजूदगी जो फ़ाइदो खणंदुमि जॾहिं यकतारो आहे, जॾहिं चपड़ी आहे, ऐं जॾहिं तव्हां इश्क खे ॻायो आहे। हिन बादल त हिकिड़े मिसरे में साईं दर्द अहिड़ो वाहे छॾियो, सफ़ा माण्हू परेशान करे छॾे। इहे दर्द हाणे असां में पुॼी वियो आहे। ठीकु आहे, त असां छो भला रहूं, असां बि साईं जेको आहे बहती गंगा में हथु धोईंदासीं। सो व्यूअर्स, टाइम पंहिंजी पुॼाणी ते पुॻो आहे, ऐं जेको आहे मां हिकिड़ो मस्ती वारो गानो, मज़ाक मस्ती वारो हिकिड़ो गानो आहे, इश्क वारो गानो आहे, उहो ज़रूरु परफॉर्म कंदुमि। पर हिकिड़ो पब्लिक सर्विस मैसेज ज़रूरु तव्हांखे ॾियणु चाहींदुमि त पोलियो जी मुहिम जारी आहे। सुभाणे लास्ट डे आहे, ठीकु आहे, सुभाणे लास्ट डे आहे, ऐं तव्हांखे ख़बर आहे इहा छो इम्पॉर्टेंट आहे? उहो हिनजे करे जो तव्हांखे ख़बर आहे त पोलियो जहिड़ो जेको सो मूज़ी मर्ज़ जेको ॿार खे माज़ूर थो करे छॾे, मोहताज थो करे छॾे, छा तव्हां चाहींदो की तव्हांजो ॿारु मोहताज हुजे? उहो उनजी ज़िंदगी जेको आहे सो हिन समाज में जेको आहे सो अहिड़ी हुजे जेको इग्नोर कयो वञे। नथा चाहियो न, जेकॾहिं नथा चाहियो त जॾहिं बि तव्हांजे दरवाज़े ते पोलियो जा जेके आहिनि वर्कर्स पुॼनि, ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि खे महिरबानी करे पोलियो जा क़तरा ज़रूरु पीआरियो। वहम विश्वास जेकॾहिं अथव त थोरी रिसर्च करे वठो, अहिड़ो कुझु बि न आहे, ऐं तव्हांजे ॿारनि जी ज़िंदगी जो सुवालु आहे। ठीकु आहे न? छो जो फ़ैसिलो अॼु कंदो, अॼु करिणो आहे, ऐं सुभाणे तव्हांजे ॿार खे हलणो आहे, हलणो न आहे पर भॼणो आहे। थैंक यू सो मच, ऐं हलूं था हाणे सॉन्ग जी तरफ़। नांग जो खाधल पी बची वेंदो आ, नांग जो खाधल पी बची वेंदो आ, इश्क जे सटल जो को इलाज ई न आहे, इश्क जे सटल जो को इलाज ई न आहे। नांग जो खाधल पी बची वेंदो आ, नांग जो खाधल पी बची वेंदो आ, इश्क जे सटल जो को इलाज ई न आहे, इश्क जे सटल जो को इलाज ई न आहे। हर हिक बीमारी जो डॉक्टर मिले थो, हर हिक बीमारी जो डॉक्टर मिले थो, इश्क वारो सदा ऋण में रुले थो, इश्क वारो सदा ऋण में रुले थो, गोली लॻल बि बची वेंदो आ, गोली लॻल बि बची वेंदो आ, इश्क जे सटल जो को इलाज ई न आहे, इश्क जे सटल जो को इलाज ई न आहे। नांग जो खाधल बि बची वेंदो आ, नांग जो खाधल बि बची वेंदो आ,
इश्क जे सटल जो को इलाज नाहे इश्क जे सटल जो को इलाज नाहे हर हिक बीमारी जो डॉक्टर मिले थो हर हिक बीमारी जो डॉक्टर मिले थो इश्क वारो सदा ऋण में रुले थो तातीअ लॻल बि वेंदो तातीअ लॻल बि बची वेंदो इश्क जे सटल जो को इलाज नाहे इश्क जे सटल जो को इलाज नाहे नाग जो खाधल बि बची वेंदो नाग जो खाधल बि बची वेंदो इश्क जे सटल जो को इलाज नाहे 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 मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।